नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़तनाज़अू अम्रहुम बैनहुम व असर्रुन नजवा क़ालू इन हाज़ानि लसाहिरानि युरीदान अन युख़रिजाकुम मिन अर्दिकुम बिसिहरिहिमा व यज़हबा बितरीक़तिकुमुल मुस्ला फ़अजमिऊ कैदकुम सुम्मा अतू सफ़्फ़ा वक़द अफ़लहल यौम मन इस्तअला। क़ालू या मूसा इम्मा अन तुल्क़िय व इम्मा अन नकून अव्वल मन अल्क़ा। क़ाल बल अल्क़ू फ़इज़ा हिबालुहुम व इसिय्युहुम युख़य्यलु इलैहि मिन सिहरिहिम अन्नहा तसआ फ़अौजस फ़ी नफ़्सिही ख़ीफ़तम मूसा क़ुलना ला तख़फ़ इन्नक अंतल आला। सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि जे साम्हूं जादूगर आया त पाण उन्हनि खे ख़िताब करे फ़रमायो त तव्हां जादू ऐं मोजिज़े जो वॾो फ़र्क़ु आहे। जादू कूड़ हूंदो आहे, फ्रॉड हूंदो आहे, मोजिज़ो हक़ हूंदो आहे। तव्हां मोजिज़े जो मुक़ाबिलो न करियो ऐं अलियाज़ बिल्लाह इहो मोजिज़ो त मिन जानिबिल्लाह थींदो आहे। अवां इहो चई त इहो बि जादू आहे, अल्लाह ते बुहतान न हणो। वैलकुम ला तफ़्तरू अलल्लाहि कज़िबा। अल्लाह जुर्म छॾे ॾींदो आहे, दरगुज़र कंदो आहे, नरमी कंदो आहे, ताख़ीर। लेकिन जेॾी महिल बराह रास्त को फ़र्द या जमात या हुकूमत अल्लाह जे हुक्मनि सां टक्कर वठंदी आहे त पोइ अल्लाह उन्हनि खे तबाह करे छॾींदो आहे। फ़युस्हितकुम बिअज़ाब। तव्हां सां बि ईअं थींदो, अल्लाह अव्हांखे अज़ाब में तहस नहस करे छॾींदो, नाबूद करे छॾींदो, ज़रा ज़रा करे छॾींदो। ऐं सुन्नतुल्लाह इहा ई आहे, वक़द ख़ाब मन इफ़्तरा। जेको अल्लाह ते तोहमत थो हणे उहो रुसवाई हूंदो आहे, उन जी तबाही आहे। ऐं रिवायात में अचे थो त इन जो असरु उन्हनि ते थियो त हिन जी जेका गुफ़्तगू आहे इहा वाक़ई नबूवत वारी गुफ़्तगू आहे। लॻे पियो त को ॿियो हिन खां चवराए पियो ऐं हक़ु आहे। इन जे करे कंहिं दर्जे में हिन जे दिलि में इहा शइ आई त हीअ हक़ ते आहे, हीअ जेको पेश करण वारो आहे सो मौजूज़ो आहे, जादू कोन्हे। पोइ पाण में सुसुर पुस कयूं त छा कजे। फ़तनाज़अू अम्रहुम बैनहुम। पाण में पंहिंजे मामले में निज़ा करणु लॻा। किन चयो त न मुक़ाबिलो करणु घुरिजे, तबाही थींदी, बर्बादी थींदी। किन चयो त बसि हुतां खां थी आया आहियूं ऐं फ़िरौन सां वादो बि कयो अथऊं ऐं हुन बि असांखे एज़ाज़ इनामात जो ऐलान कयो आहे, मर्तबे जो, मनसब जो। इन जे करे हाणे असांखे पुठिते न हटणु घुरिजे। व असरुन नजवा। नजवा चइबो आहे सरगोशीअ खे, पाण में ॾिकी का गुफ़्तगू कजे, इनखे सरगोशी ऐं नजवा चइजे थो। त हू मख़फ़ी तरह सां
सरगोशियूं करण लॻा। उनजो हासिलु इहो ई हो त असांखे मुक़ाबिलो में सोचणु घुरिजे, को बहानो कजे कंहिं तरीक़े सां त टरी वञे मुक़ाबिलो। ऐं सुन्नतुल्लाह इहा ई आहे। चुनाचे जॾहिं नजरान जो वफ़्द आयो त क़ुरान करीम आहे त अल्लाह ताला सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमायो त अवां इन्हनि खे चओ नदु अबना अना व अबना अकुम व निसा अना व निसा अकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लानतुल्लाहि अलल काज़िबीन। अवां बि पंहिंजनि पुटनि खे वठी अचो, असीं बि वठी था अचूं। अवां बि पंहिंजनि घर वारनि खे वठी अचो, असीं बि वठी था अचूं। ऐं पोइ मुबाहलो था करियूं इन्हनि लफ़्ज़नि सां त असां में जेको कूड़ो आहे उन ते अल्लाह जी लानत आहे। इन खे मुबाहलो चइबो आहे। चुनाचे हू उन जे लाइ तयारु कोन थिया। पहिरीं चऊं था वठियो था अचूं, लेकिन जॾहिं वक़्तु मुक़ररु थी चुको हो त उन ते कोन आया। इहो ई चयूं त इन सां असांजी क़ौम तबाह थी वेंदी। सिर्फ़ु असीं कोन तबाह थींदासूं, बल्कि क़ौम तबाह थी वेंदी। या अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला फरमाए हो कुरैश मक्का खे तव्हां सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे नथा तस्लीम करियो ऐं क़ुरान करीम खे हक़ नथा तस्लीम करियो त पोइ क़ुरान जहिड़ी शइ खणी अचो, या क़ुरान जहिड़ियूं 10 सूरतूं खणी अचो, या हिकिड़ी सूरत खणी अचो, या कम से कम हिकिड़ी आयत खणी अचो। लेकिन कॾहिं बि उन्हनि दावा न कई त हीउ असांजो फलाणो कलाम, या असांजे फलाणे शाइर जो फलाणो कलाम, या फलाणे ख़तीब बलीग जो फलाणो कलाम इहो क़ुरान जहिड़ो आहे। छाकाणि जो उन्हनि सम्झो थिए त ईअं आहे कोन। अगरि असीं ज़ोरी कंदासूं तबाह थी वेंदासूं। चुनाचे हिननि जे दिलि में बि इहा ॻाल्हि आई, लेकिन बाद में इहा ई ॻाल्हि उन्हनि ते वधीक असरु कयो त हाणे पुठिते हटण जी का सूरत कान्हे। फ़िरौन जो तशद्दुद, जबर, ॾाढ, ज़ुल्म उहो बि उन्हनि जे साम्हूं हो त फ़िरौन माफ़ु कोन कंदो, बख़्शींदो कोन। सख़्तु सज़ाउनि सां सहणियूं पवंदियूं। इन जे करे चवणु लॻा इन हाज़ान लसाहिरान, ही ॿई हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम अला याद बिल्ला जादूगर आहिनि। उहा फ़िरौन वारी ॻाल्हि, युरीदान ऐं युख़रिजाकुम मिन अर्ज़िकुम बिसिहरिहिमा, चाहिनि था त तव्हांखे कढनि तव्हांजी ज़मीन मां पंहिंजे जादूअ जे ज़रिए सां। अव्हांखे कढनि यानी कढण जूं 2 सूरतूं हूंदियूं आहिनि। हुकूमत क़िब्तियुनि जी आहे, फ़िरौननि जी आहे। हू चाहिनि था त उन जी हुकूमत ख़तमु थिए ऐं बनी इसराईल जी हुकूमत थिए, ईअं पिया चाहिनि। या हिन वक़्तु वॾेरा अव्हां आहियो ऐं चाहिनि था त हिन जी वॾेर बि ख़तमु थिए, इन्हनि जी जाइ ते असीं अचूं। जीअं पार्लियामेंट वग़ैरह में थींदो आहे त हिन खे शिकस्त ॾेई इन जो इलाइक़े ते जेको ज़ोर आहे उन खे ख़तमु करे असां ताक़तवर थियूं। त हिननि जो बि अला याज़ बिल्ला इहो इरादो आहे त हू तव्हांखे तव्हांजे ज़मीन मां जादूअ जे ज़रिए सां कढनि, या त बिल्कुलु कढी ॿाहिरि फिटो कनि, या रहो त हिते ई लेकिन ग़ुलाम थी रहो, जीअं बनी इसराईल हेसी ताईं तव्हांजो ग़ुलाम थी रहियो हो। वयज़हबा बितरीक़तिकुमुल मुसला, तव्हांजो जेको तर्ज़ ज़िंदगी आहे मिसाली आहे। मुसला अमसल जी जमा आहे। अव्हांजो तरीक़ेकार हुकूमत, तर्ज़ हुकूमत, तर्ज़ बूदोबाश, उथणी विहणी या त मिसाली आहे। चाहिनि था त इन खे ख़तमु कनि ऐं उन जी जाइ ते अणॾिठी तहज़ीब उहा आणनि था चाहिनि।
जंहिंमां मक़सदु हो त क़ौम बि असां सां गॾु नारो लॻाए, असांखे वाह वाह ॾिए। जीअं अंतर सां मुक़ाबिलनि में थींदो आहे, हिकिड़ी टीम चाहींदी आहे त मुंहिंजी तरफ़दारी कई वञे, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई वञे। बहरहाल हिननि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं शुरू कयूं। वयज़हबा बितरीक़तिकुमुल मुस्ला, तव्हांजो मिसाली तरीक़ो, तर्ज़ हुकूमत, उन खे ई ख़तमु करणु था चाहिनि, जंहिंजो हल इहो ई आहे त फ़अजमिऊ कैदकुम, अवां सभई पंहिंजे क़ैद खे, क़ैद नंढे काफ़ तां मकर खे बि चइबो आहे, पंहिंजी तदबीर खे बि चइबो आहे, पंहिंजी तदबीर खे मुतफ़िक़ थी, मुतहिद थी इस्तेमालु करियो। हिननि ॿिन्ही जे मुक़ाबले में बिल्कुलु मुतहिद थियो, कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न रखो, तफ़रीक़ पाण में न आणियो। सुम्मा तू सफ़ा, पोइ अचो तव्हां सभु सफ़ बंदी करे, सफ़ बंदी बीहो, गॾु बीहो, इतिहाद ऐं इतिफ़ाक़ सां बीहो। इतिहाद ऐं इतिफ़ाक़ जेको आहे उहो ई इन्हनि खे पंहिंजे मक़सद खां हटाए सघे थो। अहिड़े क़िस्म जूं हुननि ॻाल्हियूं कई। हालांकि पंहिंजे तौर ई मुतासिर त थिया हुआ, लेकिन लालच ख़तरनाक शइ आहे, पैसो ख़तरनाक शइ आहे, उहिदो, मनसब, इहे सभु शयूं उन्हनि खे ठुकराइण इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ॾिठल वाठियल संजीदा माण्हू चवंदा आहिनि त साईं तव्हां आयो हक़ ते, पर मजबूरी आहे, छा कजे, ऐं पोइ फिरी वेंदा आहिनि। इहा ई कैफ़ियत हिननि जी बि हुई। बहरहाल हिननि सभिनी खे उकसायो, सभु मुतवजे थिया त हाणे छा थियण वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, वक़द अफ़लहल यौम मन इस्तअला, ऐं तहक़ीक़ अॼु जे ॾींहुं कामयाबु उहो ई थींदो जेको ग़ालिब रहियो। जेको ग़ालिब बसि सम्झो उहो कामयाबु, जेको मग़लूब सो नाकाम। जीअं बदर में, बदर बि रमज़ान में थी हुई, त उन खे यौमुल फ़ुरक़ान क़ुरान चयो। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। तो मुबारक रमज़ान जो महीनो हो, उन में ई क़ुरान नाज़िल थियो, ऐं उन ई में ग़ज़वे बदर थियो, जंहिं कुरैश मक्का जे बिल्कुलु चेल चिॿी करे छॾी, उन्हनि खे हमेशह जे लाइ नालाइक़ कमज़ोर तर करे छॾियो। ऐं बाद में पोइ ठीकु आहे उन्हनि मुक़ाबिला कया, लेकिन उन्हनि मुक़ाबिलनि में हमेशह उन्हनि खे रुसवाई ई रही, ऐं हू सम्झंदा रहिया त हाणे असां मुक़ाबिलो नथा करे सघूं। अल्लाह रब्बुल आलमीन हिते फ़रमायो, वक़द अफ़लहल यौम मन इस्तअला, अॼु जे ॾींहुं जेको आहे, जेको ग़ालिब ईंदो उहो ई कामयाबु। ईअं बि चई सघे थो त उन्हनि जादूगरनि चयो हुजे इहो जुमिलो, त अॼु जेको ग़ालिब ईंदो उहो ई कामयाबु आहे। लिहाज़ा असांखे इतिहाद सां, इतिफ़ाक़ सां, सफ़ बंदीअ सां, हिमत सां, जुरत सां मुक़ाबिलो करणु घुरिजे। सभु जा सभु जादूगर बि मैदान में हुआ, पाण खे बि हौसलो ॾियारीनि पिया ऐं ॿियनि खे बि ॾियारीनि पिया। हाणे इब्तिदा थी, क़ालू या मूसा, उन्हनि चयो, ए मूसा, इम्मा अन तुल्किया, या त अव्हां विझो जेका तव्हांजे हथ में आहे, या जेको तव्हां करणु चाहियो था, व इम्मा अन नकून अव्वल मन अलक़ा, या पोइ वरी असीं पहिरियां थियूं जेको विझे, इब्तिदा असीं करियूं या इब्तिदा अव्हां करियो, तव्हां छा चाहियो था, तव्हांखे इख़्तियार आहे। इहो इन्हनि जो हिकिड़ो बेफ़िक्रीअ जो अंदाज़ हो त असांखे कामयाबी असांखे ई मिलणी आहे, चाहे शुरूआति अव्हां करियो, चाहे शुरूआति असां करियूं, फ़र्क़ु कोन थो पए। असां पंहिंजे नज़रिए ते ऐं पंहिंजी ॻाल्हि ते पका ऐं पुख़्ता आहियूं त अॼु असांखे ई ग़लबो मिलंदो। इहो इन्हनि बेफ़िक्रीअ जो मुज़ाहिरो कयो। मुक़ाबले में हिकिड़ी सूरत एतिहाब हूंदी आहे, मुक़ाबिल खां ही दावा वारो चाहे केतिरो बि कमज़ोर हुजे, पर जे नफ़्सियाती तरह सां पंहिंजो पाण खे कमज़ोर ॾेखारींदो त क़बल वक़्तु शिकस्त खाई छॾींदो।
इन जे करे हुननि न चाहींदे दिलि में कुझु ॿियो रखंदे इहो बेफ़िक्री ऐं जुर्रत जो मुज़ाहिरो करे गोया मूसा अलैहिस्सलाम खे चैलेंज कयो त तव्हांखे इख़्तियार आहे, अव्हां ख़ुदि इब्तिदा करियो या असीं करियूं। त इन जी तक़ाज़ा इहा आहे त पोइ उनखे जवाबु ओड़े क़िस्म जो ॾिनो वञे। क़ाल बल अलक़ू, मूसा अलैहिस्सलाम पे वॾी जुर्रत ऐं हिमत सां चयो बल्कि अव्हां विझो। बल जो लफ़्ज़ ईंदो आहे त न इहो आउं कोन थो विझां, इब्तिदा तव्हां कयो। बल अलक़ू, अव्हां विझो ए रसा ऐं इहे काठियूं ऐं इहे डंडा लठियूं, इहे सभु अव्हां विझो। बल अलक़ू, इन में हिकिड़ी हिकमत त इहा ई हुई, शरीफ़ाना अंदाज़ इहो ई हूंदो आहे त जॾहिं मुक़ाबिल चवे त तव्हां शुरू करियो त तॾहिं बि ठीकु आहे, असांखे चयो असीं त सही जवाबु इन सूरत में इहो ई आहे त उनखे चइजे त तूं इब्तिदा कर, बसि तूं इब्तिदा कर। इहो रांदियुनि में बि थींदो आहे, ॿियनि मुक़ाबिलनि में बि थींदो आहे त भई ठीकु आहे, ठीकु आहे पहिरीं तव्हां इब्तिदा कर। ऐं ॿियो मक़सदु मूसा अलैहिस्सलाम जो इहो बि हो त ॾिसूं त हिननि जो छा था ॾेखारीनि, छा था कनि, उहा बि साम्हूं सूरत अची वेंदी ऐं अहिड़े तरीक़े सां वज़ाहत बि थी वेंदी, मामिलो साफ़ बि थी वेंदो। पोइ जेको असीं पेश कंदासीं त उहो असर अंदाज़ वधीक थींदो। त हुननि इब्तिदा कई ऐं चयूं त बेइज़्ज़त फ़िरऔन जी इज़्ज़त जो कसम, इन्ना नहनुल ग़ालिबून, अॼु असीं ग़ालिब थींदासूं। ऐं पोइ हुननि जे हथ में जेके रसियूं ऐं लठियूं हुयूं उहे उन्हनि फिटियूं कयूं। फ़इज़ा हिबालुहुम व इसियुहुम, ओचितो उन्हनि जी रसियूं ऐं उन्हनि जूं लठियूं युख़य्यलु इलैहि मिन सिहरिहिम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहो ख़्यालु थियो लॻो इन्हनि जे जादू जे करे ते रसियूं ऐं लठियूं डोड़ी रहियूं, अन्नहा तसा। हिते अल्लाह ताला इहो लफ़्ज़ फ़रमायो युख़य्यलु इलैहि, ख़ासि तरह सां मूसा अलैहिस्सलाम जे ख़्याल में इहा शइ आई त ही डोड़नि पियूं, रसियूं डोड़नि पियूं, लठियूं डोड़नि पियूं। त हिते इहो बि इम्कानु आहे त कंहिं ॿिए खे शायदि इहा शइ महसूसु न बि थी हुजे त ही डोड़नि पियूं, कम से कम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहा शइ नज़र आई। ऐं इहो मुमकिन आहे त ॿियनि खे बि इहो ई ईअं ई मालूम थियो हुजे त रसियूं डोड़नि पियूं, लेकिन चूंकि मुक़ाबिलो मूसा अलैहिस्सलाम सां हो, इन करे अल्लाह ताला ख़ासि तरह सां मूसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ फ़रमाए। ऐं ॿिए पासे हिते लफ़्ज़ ख़्याल जो आहे युख़य्यलु, यानी इहो ख़्यालु आयो मूसा अलैहिस्सलाम खे। मूं अर्ज़ु कयो न जादूअ जूं कई सूरतूं आहिनि, हिकिड़ी सूरत इहा आहे जंहिंखे मिसमिरिज़म चइजे थो, शइ उहा ई हूंदी आहे लेकिन ॿिए खे ॿी शइ नज़र ईंदी आहे, ॿिए खे महसूसु ईंदो आहे त हीअ शइ का ॿी आहे, इहो मिसमिरिज़म आहे। अॼु जे दौर में बि बाज़े इन खां कमु वठंदा आहिनि, वरना हक़ीक़त में उहे रसियूं ई हुयूं, उहे लठियूं हुयूं, नांग कोन थी विया हुआ, पर ख़्यालु इहो हो त हीअ नांग थी, जीअं नांग डोड़े थो ईअं डोड़नि पिया। अन्नहा तसा फ़अौजस फ़ी नफ़्सिही ख़ीफ़त मूसा, पोइ पंहिंजे दिलि में मूसा अलैहिस्सलाम कुझु ख़ौफ़ महसूसु कयो। हाणे ख़ौफ़ महसूसु करण जो हिकिड़ो मतिलबु इहो थो थिए त हीअ हाणे नांग आहिनि, मूं ते हमिलो कंदा ऐं हिन जे ज़रिए सां शायदि मुंहिंजी हलाकत थिए, इहो ख़ौफ़ थियो, इहो इहतमाल आहे। वरना ख़ौफ़ इहो थियो त आऊं बि जेका लठ छॾींदुसि उहा बि इहो ई कमु कंदी, जो इहा बि नांग महसूसु थींदी जीअं ही डोड़नि पियूं। त शायदि ही माण्हू इहो फ़ैसिलो न करे सघनि त मूसा अलैहिस्सलाम खटे हुयो, छाकाणि जो ॿिन्ही जूं पेश थियल शयूं त हिकु जहिड़ियूं आहिनि। मूसा अलैहिस्सलाम का नई शइ त कान पेश कई, उन बि इहा ई साॻी लठ छॾी,
हू जजा हा, उन जजियूं लठियूं छॾियूं, जजियूं रसियूं छॾियूं, ई हिकिड़ो इन हिकिड़ी लठ छॾी। इहो ख़्यालु थियो मूसा अलैहिस्सलाम खे त शायदि मुक़ाबिलो बराबरि न थी वञे, इन में माण्हू तक़सीम न थी वञनि। हिकिड़ा चवनि त भई ठीकु आहे हू हिकिड़ो, तॾहिं बि केॾी वॾी लठ, केॾो वॾो नांग थी वियो। ॿिया चवंदा भई हुते बि त ईअं थियो आहे। कंहिं दर्जे जा वसवसा अचनि था ऐं इहे मुनाफ़ी नुबूवत कोन। बदर जे मौक़े ते जेका कंडीशन सूरत हाल थी, ही त 313 ऐं घोड़ो हिकिड़ो ॿ हो, तलवारूं 5-6 हुयूं। उन जे मुक़ाबले में जेके मुख़ालिफ़ हुआ 1000 हुआ, माहिर हुआ, अलाए केतिरियूं जंगियूं उहे लड़ी ऐं फाते बि थी चुका हुआ। सभिनी वटि हथियार बि हुआ, घोड़ा बि हुआ, क़ुव्वत ऐं ताक़त ही त मदीने में अचण जे करे कमज़ोर बि थी विया हुआ। मदीने जी आबहवा बि हिननि खे मुआफ़िक़ कान हुई। त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौक़े ते दुआ घुरी त या अल्लाह, हाणे त ॿई जमातूं आहिनि, हिकिड़े पासे कुफ़र आहे, अगरि तूं चाहीं थो त तुंहिंजो नालो सफ़े हस्तीअ सां ख़तमु थी वञे त पोइ हीअ नंढड़ी जमात आहे, बिज़ाहिर थोड़ी आहे, पोइ भले ख़तमु थिए। एतिरो सहाबा सां सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुहबत हुई ऐं फ़िक्र हो। हमेशह जेको सचो अॻवान हूंदो आहे उहो पंहिंजे मातहत जो तमामु घणो ख़्यालु रखंदो आहे। त अहिड़े क़िस्म जो तसवुर ऐं ख़्यालु सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे थियो। चुनाचे सिद्दीक़ अकबर खां रहियो कोन थियो। उन्हनि अर्ज़ु कयो त साईं, अल्लाह ताला अव्हांखे ई ग़लबो ॾींदो, अव्हां एतिरो पंहिंजी जान खे घुलायो न, पंहिंजी जान खे एतिरो तकलीफ़ में न विझो। ऐं चुनाचे पोइ ईअं ई थियो ऐं जंग शुरू थी। अल्लाह ताला आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़तेह मुबीन अता कई। ग़ज़वे बदर जो ॿियो नालो फ़तेह मुबीन आहे। ऐं मुख़ालिफ़नि खे शिकस्त मिली इंतिहाई, एतिरी शिकस्त जो मिसाली शिकस्त। उन मिसाली शिकस्त खे हू पाण तस्लीम कंदा हुआ। पोइ कॾहिं वरी पाण बीह न सघिया पंहिंजे पेरनि ते। त इहे थोरा तसवुरात, ख़्यालात, ओहाम ख़्याल वसवसा अची सघनि था। इहे मुनाफ़ी नबूवत कोन आहिनि। हिते मूसा अलैहिस्सलाम जिन खे बि अहिड़े क़िस्म जो वसवसो आयो, ख़ौफ़ थियो, लेकिन पाण उन ख़ौफ़ खे ज़ाहिर थियणु कोन ॾिनो। फ़अौजस फ़ी नफ़्सी, लिकायूं, छाकाणि जो अगरि हिते ज़ुबान सां न सही, लेकिन चहिरे ऐं बुशरे जे ज़रिए सां ख़ौफ़ महसूसु कराइनि था माण्हुनि ते, त जंग खां पहिरीं नारा लॻी सघनि था त ॾिसो ही घबराइजी विया। लेकिन अल्लाह ताला उन्हनि खे फ़रासत ॾिनी। फ़रासत नबूवत वॾी शइ आहे। उन्हनि पंहिंजे दिल में ख़ौफ़ खे लिकायो। ख़ौफ़ आयो ज़रूरु, वसवसो त ही मुक़ाबिलो न मालूम छा थिए। अल्लाह रब्बुल आलमीन चूंकि हुनजी सरपरस्ती फ़रमाए रहिया हुआ, मूसा अलैहिस्सलाम जी क़दम क़दम ते रहनुमाई फ़रमाए रहिया हुआ। अल्लाह वही जे ज़रिए सां उन्हनि जे दिलि में इल्क़ा कयो, क़ुलना ला तख़फ़, असां चयो मूसा अलैहिस्सलाम खे मत न ॾिज, छो थो ॾिज, ख़ौफ़ न कर, घबराए न, असांजी मदद तो थी आहे, तुंहिंजे पुठ ते असांजो हथु आहे। इन्नक अंतल आला, वॾी ताक़ीद सां अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फ़रमायो त तूं ही ग़ालिब ईंदे, चाहे हिकिड़ो ई, हू लख आहिनि, भले लख हुजनि ऐं हज़ारे जादूगर आहिनि, ॿी क़ौम आहे, तूं अकेलो ई, ॿियो तुंहिंजो भाउ आहे, ॿॼण आयो मैदान में, हींअर हम कलाम त तूं आई। इन्नक अंतल आला, बेशक तूं ही ग़ालिब ईंदे। वॾी ताक़ीद आहे न, गोया अल्लाह ताला कसम खणी मूसा अलैहिस्सलाम खे फ़रमायो त तूं ही ग़ालिब ईंदे। व अलक़ि मा फ़ी यमीनिक तलक़फ़ मा सनऊ, अव्हांजे हथ में, साए हथ में जेको आहे उनखे विझी छॾियो।
इते अल्लाह ताला ईअं कोन फरमायो त व अलक़ असाक पंहिंजी लठ खे उछलायो, बल्कि अल्लाह ताला फरमा मां फ़ी यमीन, जेको तव्हांजे हथ में आहे। असल में हक़ीक़त में तव्हां इनखे लठ पिया सम्झो, लेकिन असांजी क़ुव्वत आहे, इहो ज़ाहिर इहो आहे, वरना असांजी क़ुव्वत आहे। इन करे अल्लाह ताला इन बारीक नुक़्ते ॾे इशारो करण जे लाइ फरमायो मां फ़ी यमीन। जीअं पाण मुठ उछलाई हूं, वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा, पाण मुठ खणी जा उछलाई हूं तो उन्हनि जे सभिनी जे, हालांकि मुठ में मिट्टी केतिरी थी अचे ऐं साम्हूं हिकिड़े जे अखियुनि में पए, ॿिनि जे अख में पए, फ़ासिलो बि हो, लेकिन उहा मुठ मिट्टी जी सभिनी जे अखियुनि में पई ऐं इश्काल ते थियो त शायदि तव्हां विधी। अल्लाह फरमायो बिज़ाहिर अव्हां जा हथ हा, लेकिन हक़ीक़त में अव्हां कोन उछलाई, असां उछलाई। वमा रमईत इज़ रमईत, जॾहिं तव्हां कोन उछलाई जॾहिं अव्हां उछलाई, वलाकिन अल्लाह रमा, अल्लाह उछलाई। हिते बि अल्लाह ताला फरमायो तव्हांजे हथ में जेको आहे छॾियो, बाक़ी छा थो थिए इहो थींदो। तलक़फ़ मां सनऊ, हिननि जेकी कुझु कयो आहे उन खे उहा शइ खाई छॾींदी, हज़म करे छॾींदी। इहे रथियूं इहे लठियूं नज़र ई कोन ईंदियूं, ख़तमु थी वेंदो। जेके सभनि हज़ारनि जे तादाद में, चुनाचे ईअं ई थियो। तलक़फ़ मां सनऊ इन्नमा सनऊ कैदु साहिर, इन्हनि त जादूगर जो हिकिड़ो मकुर कयो, हिकिड़े क़िस्म जो ख़्याली मिसमरिज़म कयो, ॿियो त कुझु बि कोन्हे। हीअ तव्हांजी जेका शइ विझंदव इहा त हक़ीक़त आहे, इहा ग़ालिब रहंदी ऐं क़ाइदो ऐं क़ानून आहे। जादूगर केॾो बि वॾो जादूगर हुजे, वला युफ़्लिहु साहिर, जादूगर कामयाबु कोन थींदो आहे। हैसु अता, जॾहिं मैदान में अचे, पंहिंजे मुंहुं पियो ॾेखारे ठीकु आहे, पर जॾहिं कंहिंसां मुक़ाबिले जे लाइ मैदान में अचे त उनखे उन जा पेर कोन बीहंदा आहिनि, उहो कामयाबु कोन थींदो आहे। चुनाचे ईअं ई थियो। अल्लाह ताला असांखे इस्तिक़ामत नसीब फ़रमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या रहमर राहिमीन, असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा, तमाम मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमा। या रहमर राहिमीन, कोरोना वायरस के मुकम्मल ख़त्म फरमा, पूरी दुनिया मां हिन खे ख़त्म फरमा। या रहमर राहिमीन, जेके बि इन में मुब्तला थी वफ़ात करे विया आहिनि उन्हनि मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमा। जेके इन में मुब्तला आहिनि उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा, शिफ़ा अता फरमा, सिहत अता फरमा। जिन बि असांखे इन सिलसिले में दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी खे या अल्लाह आफ़ियत अता फरमा। ॿिया बि जेके मुब्तला आहिनि उन्हनि खे आफ़ियत अता फरमा, या ॿियनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि, ॿियनि मर्ज़नि में मुब्तला आहिनि, उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा। डॉक्टर मुजाहिद साहिब खे आफ़ियत अता फरमा, सिहत अता फरमा, हिम्मत क़ुव्वत हौसलो ईमान जी दौलत नसीब फरमा, ता हयात ईमान जी दौलत नसीब फरमा, आसानी ऐं सहूलत जो मामिलो फरमा। या रहमर राहिमीन, ॿियनि बि केतिरनि दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा, उन्हनि सभिनी जे तमामु मुरादुनि खे, जाइज़ मुरादुनि खे पूरो फरमा। असां सभिनी जूं तमामु जाइज़ हाजतूं पूरी फरमा, जेके बि असांजूं मुरादूं आहिनि तोखे मालूम आहिनि। या रहमर राहिमीन, उहे जल्द अज़ जल्द पूरी फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। आमीन बिरहमतिक या अरहम।